ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन। रोहिड़ी डबड़ थाने जे हद में हथियारबंद वापारियुनि खां लोडर समेत 2 मेंहियूं फर करे फरार। पुलिस पारां ॾोहारियुनि जो पीछो मुक़ाबले बाद हिकु ॾोहारी ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार। पुलिस जवाबदारनि खां मेंहियूं ऐं जंबो लोडर छॾाए मालिकनि हवाले करे छॾियो। ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयल ॾोहारियुनि जी सुञाणप बशीर अहमद नाले सां थी आहे। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन जेका हिकु दफ़ो ॿीहर शेयर कंदा हलूं। रोहिड़ी डबड़ थाने जी हद में हथियारबंद वापारियुनि खां लोडर समेत 2 मेंहियूं फर करे फरार। पुलिस पारां ॾोहारियुनि जो पीछो मुक़ाबले बाद हिकु ॾोहारी ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार। पुलिस जवाबदार खां मेंहियूं ऐं जंबो लोडर छॾाए मालिकनि हवाले करे छॾियो। ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयल ॾोहारी जी सुञाणप बशीर अहमद नाले सां थी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।